हिते मां सभी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस मक़बूल बाकर खे 10हीं क्लास जे नतीजनि में फेरफार बाबति जांच रिपोर्ट मौसूल थी आहे। तर्जुमान जांच कमेटी मूजिब सेक्रेटरी स्कूल एजुकेशन डॉक्टर शीरिन मुस्तफ़ा जी सरबराही में जांच कई वई। समूरे इम्तिहानी टीम नतीजनि में फेरफार जी ज़िम्मेवार आहे ऐं ॾोही साबित थी आहे। जांच कमेटी रिपोर्ट में इहो ॼाणायो आहे कंट्रोलर, डिप्टी कंट्रोलर, असिस्टेंट कंट्रोलर ऐं IT टीम समेत सभई गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो आहे। समूरनि ज़िम्मेवार ऑफिसरनि ख़िलाफ़ डिपार्टमेंटल कार्रवाई ज़रूरी आहे। जांच कमेटी जी रिपोर्ट में इहो चयो वियो आहे। अहम ख़बरनासी नवांखे ॾियूं पिया। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर खे 10हीं क्लास जे नतीजनि में फेरफार बाबति जांच रिपोर्ट मौसूल थी वई आहे। तर्जुमान जांच कमेटी मूजिब सेक्रेटरी स्कूल एजुकेशन डॉक्टर शीरिन मुस्तफ़ा जी सरबराही में जांच कई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस मक़बूल बाकर खे 10हीं क्लास जे नतीजनि में फेरफार बाबति जांच रिपोर्ट मौसूल थी आहे।